नाज़रीन न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदासीं। म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाज़िमन पारां 18 महीनन का पगारूं जारी न थियण खिलाफ पाकिस्तान चौक अॻियां 44 ॾींहं बेहतजाज जो सिलसिलो जारी रखंदे म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाज़िमन मिठा खान मलिक, जावेद कलोड़ो, मुख्तियार टगड़, सलीम बोज़दार, किफ़ायतुल्ला घोटो जी अॻवानी में मुलाज़िमन एहतजाज कंदे चयो त 44 ॾींहनि खां एहतजाज ते वेठल आहियूं। असां वटि पीपी क़यादत जो को बि अॻवान पगारुनि जी बहाली लाइ लड़ी न आहे आयो। पीपी पारां खुलियल कचहरी में सूबाई वज़ीर ॾियाम खान शोरो अॻियां पगारुनि जी बहाली लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो हो। सूबाई वज़ीर ॾियाम खान शोरो, सूबाई सलाहकार बंगुल खान महर, पीपी ज़िला सदर मीर बाबर अली खान जल्द पगारूं जारी कराइण जी ख़ातिरी कराई। एहतजाज कंदड़नि चयो त पीपी चिरम बिलाल भुट्टो ज़रदारी, पीपी MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर समेत पीपी क़यादत खे अपील था करियूं त असांजूं 18 महीननि खां रहियल पगारूं जल्द जारी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। जेसीं ताईं असांजूं पगारूं जारी न थींदियूं असां जी पुरअमन एहतजाज कैंप जारी रहंदी। हिननि चयो त जेकॾहिं जल्द पगारूं जारी न कयूं त पोइ बल्दियाती वज़ीर सैयद नासिर शाह जे घर अॻियां एहतजाज धरणो हंयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।